अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां लाइव फ़ुजान तां ॻाल्हायां अॼु पीएचडी जी फ़हरिस्त सां गॾु जेके मुकमल पीएचडी थी चुकियूं आहिनि उन्हनि जी फ़हरिस्त मां कुझु पीएचडी मां तव्हांखे खणी आयो आहियां ऐं इन मुकमल अॻिते कयो वेंदो। आज़ाद काज़ी सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह जी लिखणियुनि जो इल्मी अदबी जाइज़ो, आफ्ताब अबड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॿोलीअ जो मुतालियो, आमना सुमरो अनीस अंसारीअ जो अदबी ख़िदमत, एहसान दानिश शाह लतीफ़ जे शाइरीअ जो समाजी कारज, अदल सुमरो सिंधी अदबी संगत जो सिंधी अदबी संगत जी तारीख़ ऐं किरदार, इसहाक़ जमाली सिंधी शाइरीअ जे फ़न ऐं फ़िक्र जो तहक़ीक़ी अभ्यास, इसहाक़ समेजो सिंधी शाइरीअ में तरक्की पसंद फ़िक्र जो तहक़ीक़ी अभ्यास, असदुल्ला शाह बेखुद हुसैनी ईरान में तैमूर दौर में मज़हबी तबक़नि जो मुआशरे ऐं सियासत ते असर, अल्ताफ़ हुसैन जोखियो अरबी सिंधी आइवेटा ऐं सुर तख़्तीअ जो अभ्यास, अल्लाहदाद ॻोयो सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज, अल्लाहदाद अल्लाह वसायो सुमरो ख़ानकाह भरचोंडी शरीफ़ जे अदबी ख़िदमतुनि जो सिंधी समाजी सुधारे में किरदार हिकु तहक़ीक़ी अभ्यास, अनवर फ़गार हिकिड़ो शिकारपुर शहर जो सिंधी अदब में हिस्सो, अनीस फातिमा सुमरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में सिंध जूं मज़हबी ऐं इल्मी हालतूं, अयाज़ कादरी सिंधी ग़ज़ल जी उसर, एच.टी. सोरली शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट, बदर उॼण सिंधी अदब में तनक़ीद निगारी, बदर धामराहो डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधीअ जे इल्मी अदबी ख़िदमतुनि जो तहक़ीक़ी जाइज़ो, बशीर अहमद शाद मौलाना सनाउल्लाह सनाईअ जी शाइरीअ जो तनक़ीदी जाइज़ो, बलदेव मटलाणी शाह ऐं सचल जो तक़ाबली अभ्यास, तनवीर जूण जो मुल्क जे सियासी सूरत-ए-हाल बाइस सिंध में समाजी सक़ाफ़ती तब्दीली ऐं सिंधी अदब, तहमीना मुफ्ती सिंधी कहाणीअ जो समाजी कारज, सुरैया सोज़ डीपलाई मोहम्मद उस्मान डीपलाई जी शख़्सियत ऐं तहरीरुनि जो सिंध जे समाजी सियासी ऐं अदबी ज़िंदगीअ ते असर, पिरसू गिदवाणी हिंदी ऐं सिंधी सूफ़ी शाइरनि जो तक़ाबली अभ्यास, परवीन मूसा मेमण सिंधी नस्र जी तरक्कीअ में औरत लेखिकाउनि जो हिस्सो तहक़ीक़ी अभ्यास, जीअण ख़ान कीरियो पीर अली गौहर शाह असगर बहैसियत काफ़िय जो शाइर हिकु तहक़ीक़ी अभ्यास।